ख़बर ॾींदा आलू सिजावल तालुके गोलारजी जो ॻोठ मिठू चांग जे रवासी कांबू खान चांग प्रेस क्लब सिजावल आॾो एहतजाज कंदे सहाफ़ियुनि आॾो दाईंदे चयो आहे त तालुके गोलारजी जे देहमाड़ी वसाई ब्लॉक नंबर 468 ते चोकड़ी में मुंहिंजो वालिद अब्दुल रहमान चांग जे 8 एकड़ सर्वे ज़मीन आहे जेका वॾे अरसे खां असां आबाद कंदा अचूं पिया, पर किन नामालूम माण्हू नाले नज़र अली वलद गुलाम अली असांजे ज़री ज़मीन 8 एकड़ मां 4 एकड़ जो फार्म कढरायो आहे, जेका ज़मीन कब्ज़े जाली साज़ी करे ज़मीन फबाइण चाहे थो, जंहिं ख़िलाफ़ मूं एडिशनल जज बदीन वटि पिणु अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई आहे, पर मुज़करा शख़्स नज़र अली पंहिंजी ज़ात लिकाए छॾी आहे, जंहिं करे खेसि कोर्ट जा नोटिस न पिया मिलनि। एहतजाज कंदड़ कांबू खान चांग मुतालबो कयो त असांजी ज़मीन जो फार्म रखंदड़ नज़र अली जो फार्म रद्द करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट अब्दुल मनान खत्री, अमल न्यूज़, सजावल।